अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नौशेर अफरोज़ का मोहम्मद इकबाल राजपुर जी ख़बर ॾींदा हलूं। ॻोठ दिलावर सोलंगी जे रहवासी सोलंगी बिरादरीन जे ॿिनि ग्रुपनि सीशन कोर्ट जे साम्हूं प्यार जे परणे तां झेड़ो थी पियो, जंहिंमें प्यार जो परणो कंदड़ खादिम हुसैन सोलंगी शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल नौशेर अफरोज़ आंदो वियो। जॾहिं त सिविल अस्पताल नौशेर अफरोज़ मुतासिर धुर एहतजाज पिणु कयो। एहतजाज कंदड़नि में रोशन अली सोलंगी, रज़ा मोहम्मद सोलंगी, यासीन सोलंगी, ज़ाहिद सोलंगी ॿियनि मीडिया खे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु खादिम हुसैन सोलंगी पंहिंजी बिरादरी जी मौसमात अमीना सां प्यार जो परणो कोर्ट सगोरी में कयो हुयो। कोर्ट सगोरी तहफ़ुज़ फ़राहम करण जो लेटर पिणु जारी कयो हुयो। मुख़ालिफ़ धुर अॼु सीशन कोर्ट नौशेर अफरोज़ जे साम्हूं पुलिस पिकट जे भरिसां अचानक हमलो कयो। हमलो कंदड़नि में फ़कीर मोहम्मद सोलंगी, अता मोहम्मद सोलंगी, कोड़ल सोलंगी, मेहर सोलंगी ऐं ॿ नामालूम अफ़राद हुआ। एहतजाज कंदड़नि चयो त फौरी तौर कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।